के संग ब्राइड एंड ग्रूम के लिए चुनिए बेस्ट पार्लर, ड्रीम ड्राई फॉर मेन एंड वुमेन। Dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. There's a time that I remember when I did not know no pain. When I believed in forever, everything would stay the same. Now my heart feels like December. Will somebody say your name? Cause I can't reach out to call you, but I know I will one day. Hey, everybody hurts sometimes, everybody hurts someday. Hey, hey, everything will be alright. Go and raise your voice and say, hey, here's to the ones that we got. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. There's a time that I remembered when I never felt so lost. When I felt like all the hatred was too powerful to stop. Ooh, yeah. Now my heart feels like an ember, and it's lighting up the dark. I'll carry these torches for ya, that you know I'll never drop. Yeah. Everybody hurts sometimes, everybody hurts someday. Hey, hey, everything will be alright. Go and raise your voice and say, hey, here's to the ones that we got. Oh. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. सिंधी समाज जा 16 संस्कार तो मां अज तव्हां सभी जे विच में डॉक्टर जेके प्रोफेसर भी आहिनि संतोष जी मोटानी के मां पवन जी के अर्ज़ कंदुसि त उहे उन्हनि खे स्टेज ते वठी अचनि
ऐं मां उन्हनि जो थोरे जे अंदरि परिचय थो ॾियां। साईं जय झूलेलाल। तव्हांजो माइक म्यूट आहे पवन जी। पवन जी अच्छा, हाणे आवाज़ अची रहियो सर? हा अचे थो। जय झूलेलाल साईं। जय झूलेलाल साईं, जय झूलेलाल। तव्हांजो थोरो हिकु नंढो परिचय थो ॾियां सभिनि खे। तव्हां MA PS थियल आहियो, युवा प्रोफेसर आहियो। अॼु जे हिन ज़माने जे अंदरि तव्हां संपादक वन किया कि माना किताब ऐं चङा किताब तव्हां प्रकाशन बि कया आहिनि, जंहिंजे अंदरि तव्हां चङा पत्रिकाउनि माना पेपर जे अंदरि तव्हां जेके 18 प्रश्न माना 18 सवाल जेके छुड़ाइबा आहिनि तव्हां उहे बि प्रकाशित कया आहिनि। तव्हां सदस्य आहियो हिंदी अध्ययन मंडल मुंबई विश्वविद्यालय जा। तव्हां अध्यापक माना तव्हां प्रोफेसर आहियो, हिंदी विभाग जा अध्यक्ष आहियो, RK तलरेजा हाई स्कूल उल्हासनगर। त साईं अॼु असां पंहिंजे जेको कार्यक्रम जी शुरूआति एपिसोड नंबर 1 सिंधी समाज जा 16 संस्कार, जेके 16 संस्कार आहिनि गर्भधान, कुसवन, समोतयन, जातक्रम, नामकरण ऐं निष्क्रम, अन्न प्रशासन, चूड़ाकर्म, कर्णवेद, यज्ञोपवती, वेदारम, केशाल, समावर्तन, विवाह, आश्वस्तम धाम, श्रोतमना। माना इहे जेके 16 आहिनि उन जा शुरूआति तव्हांजे तरफ़ां कयूं था असां स्टार्ट जा 6। त तव्हांखे विनंती आहे त असां इहे कर्म कांड जेके असांजा आहिनि, जेके असांजा इहे 16 कर्म संस्कार आहिनि, त इहे छा करणु ज़रूरी आहिनि असांखे, ऐं ज़रूरी आहिनि त इनखे कहिड़े रीति सां माना कयो वञे त इन जो सभिनि खे पूरो फ़ाइदो मिले, ऐं उन सां गॾु कीअं छा कहिड़ी कहिड़ी विधियूं असां पालणु खपनि, ऐं सॼे घर वारा असांजा जेके मिट माइट आहिनि उन्हनि छा फॉलो करणु खपे। त थोरो तव्हां हिन विषय मथां रोशनी विझंदो, इहा मां तव्हांखे विनंती थो कयां। महिरबानी साईं, तव्हां मूंखे हिकु सुठो मौक़ो ॾिनो आहे। जीअं असांजी आदरणीय नीलम मैडम चयो कि असां सभु लॻभॻि सिंधी त आहियूं, पर हाणे भारत देश में रहूं था त हिंदीअ जो प्रयोग जाम ॿेरा करे रहिया आहियूं, ऐं गॾु गॾु अंग्रेजीअ बि। ऐं मां पाण हिकु हिंदीअ जो प्राध्यापक आहियां, टीचर आहियां, त मुंहिंजो लॻभॻि सॼो ॾींहुं हिंदीअ में ई वही वेंदो आहे। ऐं चइजे कि खाइण खां, पीअण खां, सुम्हण खां, उथण खां, ॻाल्हाइण खां, सभिनी ॻाल्हियुनि खां मां हिंदी भाषा सां जाम सुठी तरह जुड़ियल आहियां। ऐं जीअं तव्हां मूंखे आज्ञा ॾिनी हुई कि मूंखे 6 पहिरियनि संस्कारनि ते ॻाल्हाइणो आहे, मां वधीक उन्हनि ॻाल्हियुनि ते ई पंहिंजा 20 मिंट तव्हां जेके मूंखे ॾिना हुआ सर, मां कोशिशि कंदुमि इन्हनि 20 मिंटनि में जेके बि मौजूद आहिनि हिन साइट ते, मां पहिरियों उन्हनि सभिनी खे नमस्कार कयां थो। छो त जीअं मैडम चयो कि तव्हां तई जेको मैडम जो नृत्य हो, कि मां पहिरियों ईश्वर खे प्रणाम कयां थो। छाकाणि त पहिरियों संस्कार त असांजो कोई बि कार्यक्रम शुरू थींदो आहे त मंगलाचरण सां, जीअं तव्हांजो मंगलाचरण हुयो। मंगलाचरण मतिलबु मंगल आचरण, शुभ आचरण सां असां कोई बि कार्यक्रम शुभारंभ कंदा आहियूं। त मां सरस्वतीअ जो मां ॿार आहियां, उनजे करे मुंहिंजी जीवनचर्या हली रही आहे। मां उन्हनि जे चरणनि में नमस्कार करे तव्हां सां गॾु हिन वेबसाइट ते, हिन साइट ते, हिन लिंक ते जेके बि मुंहिंजा आदरणीय गुरू आहिनि उन्हनि सभिनी खे मां नमस्कार करे संस्कार अखर जी अगरि असीं माना पहिरियों सोचूं कि संस्कार छा आहे। सम धन आकार जेको मां पढ़ियो आहे, ॾिसो अलॻि अलॻि विद्वाननि अलॻि अलॻि ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। सम प्लस, जंहिंखे धन संस्कृत में चइबो आहे मतिलबु प्लस, सम प्लस आकार। सम जेको आहे अगरि असां हिंदीअ में चवंदासीं त हुनखे उपसर्ग चवंदासीं। त सम मतिलबु पूरी तरह सां चइनी तरफ़नि खां, आकार जेको ॾिए असांखे
संस्कार। ॾिसो, असांजी जेका भारतीय संस्कृति आहे, अॼु मुंहिंजे दृष्टिअ खां, ॾिसो मुंहिंजी दृष्टि खां कि जेके असां भारतीय संस्कृतिअ खे प्रेम कंदड़ आहियूं, उन्हनि सभिनी जी दृष्टिअ खां उहा हिकु अद्भुत, असाधारण, अपौरुषीय संस्कृति आहे, जंहिंखे असां सनातन संस्कृति बि चवंदा आहियूं, हिंदू संस्कृति बि चवंदा आहियूं। हिंदू संस्कृति शब्द हाणे आयो, पहिरियों हुनखे सिंधु संस्कृति चवंदा हुआ, छाकाणि त जेके फारिस आया या जेके मुगल आक्रांता या इस्लाम सां जुड़ियल आक्रांता जेके हिते आया, उहे स खे ह करे छॾींदा हुआ ऐं वॾी ध सिंधु जेका आहे DH उनखे द करे छॾींदा, ख़ाली डी, त इन करे हिंदू शब्द ठहियो। त किथे किथे त मां त ईअं सम्झंदो आहियां कि हे मुंहिंजो ई देश आहे, भली खणी थोरो हिन जो विभाजन थी वियो, मुंहिंजो देश आहे, मां हिन देश में रहां थो, हिन देश मूंखे सभु कुझु ॾिनो आहे, जीए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद, जेको गीत आहे उहो त मां अॼु बि ॻाईंदो आहियां, छाकाणि त हीअ मुंहिंजो सिंध ई, हिंद ई मुंहिंजो सिंध आहे। त उन दृष्टिअ खां हिन देश में जेके वॾा वॾा ऋषि मुनि आचार्य रहिया, जीअं सर चयो कि सर असांजी कहिड़ी, मतिलबु असां छा कयूं, कीअं कयूं, त इहे ॻाल्हियूं उन्हनि आचार्यनि, उन्हनि ऋषिनि या चइजे कि मुनिनि, ॾिसो ऋषि अखर जो अॼुकल्ह अखर अथव रिसर्चर। ऋषि अखर जी जेका व्युत्पत्ति आहे न, कि जेको रिसर्च करे कुझु नई ॻाल्हि ॾे, समाज खे ठाहिण जो असांजो सिद्धांत हूंदो हुयो। विध्वंस जो असांजी संस्कृति कान्हे, असांजी संस्कृति छा आहे कि समाज खे उन्नति ॾियो, अॻियां वधायो, उन लाइ कुझु नओं कयो। त इन करे जेके असांजा ऋषि हुआ, जिन खे मां छा, जेके असांजा भाषा वैज्ञानिक आहिनि उहे चवंदा आहिनि उन मां ई रिसर्चर अखर ठहियो आहे। उहो रिसर्च कंदा हुआ, नयूं नयूं ॻाल्हियूं ॻोल्हींदा हुआ ऐं उहे पोइ संहिताऊं लिखंदा हुआ, जंहिंखे अॼु असां संविधान अखर बि चवंदा आहियूं। कॉन्स्टिट्यूशन जेको अॼु हली रहियो आहे, हिकु देश जो हिकु कॉन्स्टिट्यूशन, त ओॾी महिल राजा बदिलजंदा हुआ, नई संहिता लिखी वेंदी हुई। त जेके मुनि हूंदा हुआ, ऋषि हूंदा हुआ, उहे समाज जी उन्नतीअ लाइ, या जीअं सर चयो कि असां कीअं जीवन जी चर्या हलायूं, कीअं जीवन व्यापन कयूं, कीअं जीवन गुज़ारियूं, उन जूं कहिड़ियूं विधियूं आहिनि, त जीवन खे गुज़ारण जा या हलाइण लाइ हिकु सिस्टमेटिक ढंग सां, हिकु सही सृष्टि जे दृष्टि खां अगरि ॾिठो वञे त पहिरियों असांखे अंगिरा ऋषि ऐं उनखां अॻु में ऋषि गौतम 40 संस्कार ॾिना हुआ कि 40 संस्कारनि खे असांजे पालन करणु घुरिजे, उन सां असांजो जीवन बिल्कुलु सही हलंदो। अॼु जीअं हाणे इहे कोविड फैलियल आहे, उन जो कारण छा आहे? अगरि तव्हां गहराईअ सां वेंदो त जाम ॻाल्हियूं, अॼु तव्हांखे माण्हू नमस्ते था चवनि, असां पहिरियों नमस्ते चवंदा हुआसीं, असां पहिरियों परियां ई हथ जोड़ींदा हुआसीं। छो? उनजे पोयां जाम कारण आहिनि, उहे जेके अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो। असां कंहिं बि नक में, कन में, मुंहं में हथ विझंदा हुआसीं। मूंखे अॼु बि यादि आहे, मुंहिंजो गुरु थप्पड़ हणंदो, चवंदो वञ हथ धोइए झूठ, हे हथ जूठो थी वियो। ओॾी महिल मस्ती लॻंदी, अरे हे त पुराणे वीचारनि जा आहिनि, पर उहा केॾी ज़बरदस्त ॻाल्हि अॼु माण्हुनि खे सम्झ में थी अचे कि असां नक में, कन में वेठा हूंदा आहियूं, फालतू हेॾे होॾे हथ लॻाई था रहंदा। उहो चवंदा सिधी तरह छो नथो वेह, छाकाणि मां 20 साल पंहिंजे गुरूअ सां रहियुमि, गुरुकुल वांगुरु रहियुमि, त उते मूंखे हिकु हिकु शइ सेखारियूं कि पुट पहिरियों वेहणु सिख, ॿुधणु सिख, ॾिसणु सिख, तॾहिं तूं अॻियां सोच कि मां कुझु कंदुमि। तोखे वेहण ई नथो अचे, खाइण ई नथो अचे, पीअण ई नथो अचे, उथण ई नथो अचे, ॾिसण ई नथो अचे, त तूं IAS ऑफिसर थींदे? मूर्ख, पहिरियों ॾिस। पोइ उहा वेठे वेठे कॾहिं इहा मुंहिंजी शिखा आहे, पोयां ईअं शिखा पकड़ींदा हुआ, शिकींदा हुआ, उहो त सुबुह 4 वॻे शिखा पकड़े करे उथारींदा हुआ। ओॾी महिल गुस्सो ईंदो, पर अॼु लॻंदो आहे कि 4 वॻे उथण सां जेके ॻाल्हियूं असांखे मिलनि थियूं, असांजे जीवन में जेके अनुसंधान जंहिंखे करे सघिबा आहिनि, उन मूंखे त फ़ाइदो थियो आहे। मां उन्हनि ॻाल्हियुनि खे सिखियुमि, मञियुमि त संस्कारनि जे विषय में कि जेके गौतम ऋषि 40 ॾिनऊं, पोइ उन खां पोइ अंगिरा ऋषि आया, उन्हनि चयूं 40 जे बदिरां 24 कयूं। उन खां पोइ व्यास मुनि आया, व्यास 16 संस्कार असांखे ॾिना, जेके सर हाणे ॿुधायूं, गर्भधानम पुंसवन्नम
सीमंतो नयनम जात कर्म च नाम क्रिया निष्क्रमणो अन्नप्राशनम वपन क्रिया कर्ण वेदो व्रतादिषु वेदारंभ क्रिया विधि केशांत स्नातकम उद्वहो विवाह अग्नि परिग्रह प्रेताग्नि संग्रश्चैव संस्कारा षोडश स्मृतः। ये 16 जेके सर हाणे ॿुधायूं, वधीक टाइम न आहे, इन करे मां सिधो गर्भधान संस्कार। ॾिसो, गर्भधान संस्कार जेको आहे न, हिकु अहिड़ी जबरदस्त साइंटिफिक, जंहिंखे वैज्ञानिक चइजे, पद्धति आहे, जंहिंखे अगरि सम्झण, मुंहिंजा जेके गुरु आहिनि उहे सभिनी खे ज्ञान आहे। असां नई पीढ़ीअ में जेके असांजा युवा आहिनि, उन्हनि जे लाइ, असांजे लाइ, समाज जे लाइ उहो गर्भधान जेको आहे न सर, ॾिसो, जेको असां वात्स्यायन जो कामसूत्र पढ़ंदा आहियूं, माण्हू सम्झंदा आहिनि कामसूत्र मतिलबु सेक्स, ख़ाली सेक्स। अरे पहिरियों सेक्स मतिलबु छा आहे, उनखे सम्झणु ज़रूरी आहे। त जेको वात्स्यायन जेकी ॻाल्हियूं लिखियूं उहे गर्भधान सां जुड़ियल आहिनि। उनमें ख़ाली गर्भधान कान्हे सर, ये अॼुकल्ह मैनेजमेंट कोर्स, हे उहो सभु उन में आहे। असांजी संस्कृति ईअं ई मैनेजमेंट कोर्स सेखारींदी आहे। असांजी संस्कृति, असांजा वेद, असांजा शास्त्र, असांखे अगरि सुठो गुरु मिली वेंदो, सुठो असांजो शिक्षक मिली वेंदो, त उहे जेके बि असां करोड़े रुपया मैनेजमेंट ते ख़र्च था कयूं, उहे असांजे घर वेठे सेखारे वेंदा। 64 कलाऊं जेके आहिनि, सॼो मैनेजमेंट कोर्स आहे। अगरि तव्हां सम्झो त होटल मैनेजमेंट, घर जो मैनेजमेंट, सभु ॻाल्हियूं अगरि सम्झण ते अचो था, त हिनमें जेको गर्भधान संस्कार आहे, कि जितां शुरूआत थी थिए ॿार जी, उहो एॾो इम्पोर्टेंट ऐं एॾो मुख्य, एॾो उल्लेखनीय आहे कि पहिरियों त उम्र घणी हुअणु घुरिजे। इहा विच जी ॻाल्हि आई, जंहिंमें 9 साले 10 साले में छोकिरीअ जो विवाह करायो वेंदो हुयो। उनजे पीछे पोयां जेके असांजा गुरुजी आहिनि, शर्मा सर, जेके हिस्ट्रीअ जा आचार्य आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे कि उन विच काल जे करे कि न्याणियुनि खे जल्दी शादी कराइण जो हिकु अलॻि सां हो थियो। पर उन में बि गौनो थींदो, अॼु बि यूपी बिहार में गौनो, जंहिंमें गमन अखर सां गौनो अखर ठहियो। त गर्भधान लाइ पहिरियों त स्त्री ऐं पुरुष, या जंहिं युवा युवती जंहिंजी शादी थी थिए, त उनजी उम्र सही आहे कि न, उहो मानसिक दृष्टिअ सां, शारीरिक दृष्टिअ सां परिपक्व आहे कि न, लाइक़ु आहे कि न। ईअं कच्ची उम्र में अगरि कुझु बि कयो वेंदो, त अॼु जाम जेके ॻाल्हियूं बंदि थियूं आहिनि, उहो जाम सुठी ॻाल्हि आहे कि छोकिरियूं मरी वेंदियूं हुयूं गर्भ धारण करण सां, या उन खां अॻु में जाम पीड़ा सहित। इहो हिकु जबरदस्त सोच आहे, अगरि तव्हां सोचियो त, कि उन्हनि जेका ऋषिनि मुनिनि जेका ॻाल्हि लिखी आहे, गर्भधान संस्कार जेको आहे न, कि सही उम्र में ऐं उन खां पोइ सही ग्रह ऐं नक्षत्र में, उहा ॻाल्हि तव्हां सम्झो कि सही ग्रह ऐं नक्षत्र में असांजी छो शादी, छो मुहूर्त कढाईंदव तव्हां? कॾहिं पुछो अथव ब्राह्मण खां, सर ब्राह्मण जी, ये पंडित जी, ये क्यों हम निकलवाते हैं, ऐसे ही शादी कर देना? तो उत्तर फाल्गुनी, उत्तराषाढ़ा, या ॿिया जेके सुठा सही जेके ब्राह्मण देवता वेठा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे कि मुख्य उहे प्रजापति सां जुड़ियल आहिनि नक्षत्र। उन्हनि में विशेष शादीअ जो मुहूर्त कढियो वेंदो। उन्हनि में सिधो मां अखर चवां थो, संभोग करण या सही नक्षत्र में, अॼु पूर्णिमा आहे, माण्हू संभोग था कनि, उनजा घणेई ही ग़लति परिणाम थी रहिया आहिनि। वीर्यहीन संतान उत्पन्न थी रही आहे, जेका लड़ी नथी सघे, ॻाल्हाए नथी सघे, गड़बड़ हर जॻह ते असां घबरायूं था, चिड़चिड़ाहट थी थिए, बीपी, ब्लड प्रेशर, हेॾियूं बीमारियूं जेके थियनि थियूं, उन पोयां जाम ॻाल्हियूं उन गर्भधान संस्कार सही टाइम ते न थियण जे करे बि आहे। केॾी महिल बि सेक्स करणु, गर्भधान जो बि समय आहे, हिकु स्थिति आहे। न त जानवर ऐं असां में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जानवर बि सही टाइम ते गर्भधान कंदा आहिनि। मुंहिंजा गुरुजन बुरो न मञनि, त उन्हनि सभिनी खे ख़बर आहे कि हिकु पर्टिकुलर मंथ में, हिकु सही महीने में गर्भधान कंदा आहिनि, या उहो सेक्स कंदा आहिनि, जंहिंखे संभोग चइबो आहे। असीं मनुष्य, जंहिंखे मनुष्य मनन करण सां, मनन जेको करे उनखे मनुष्य, लेकिन अॼु जी युवा पीढ़ीअ लाइ इहो हिकु जाम ज़रूरी आहे कि मनन करणु केतिरो ज़रूरी आहे, कि मनन कयूं, पहिरियों सोचूं कि असां जेको करे रहिया आहियूं उन सां मुंहिंजे समाज ते कहिड़ो असरु पवंदो, मुंहिंजो जेको ॿारु ईंदो, जेका संतान ईंदी,
त गर्भधान जो जेको संस्कार जो उद्देश्य आहे उहो इहो आहे कि सही टाइम ते सही उम्र में सही मानसिक अवस्था में उन ॿार उन युवा जी या युवतीअ जो विवाह करण सां हिकु सही संतान उनजे गर्भ में या उनजो गर्भ जेको तयारु थींदो उहो सही उत्पन्न थींदो। ऐं पुंसवन इहो 3 महीने में तव्हां ॾिसंदा हूंदव 3 महीने में ई सोनोग्राफी अॼुकल्ह बि थींदी आहे, जंहिंमें मगज़ जा पार्ट विकसित थियण लॻनि। पहिरियों त लोथरो हूंदो आहे, मास जो लोथरो हूंदो आहे, पोइ उन में धीरे धीरे पहिरियों मगज़ जो मानसिक जेके क्रियाऊं आहिनि जिनखे असां चवंदा आहियूं उहे धीरे धीरे विकसित थींदियूं आहिनि। त उहे सही ढंग सां थियनि इन लाइ जेका असांजी गर्भवती स्त्री आहे या माउ आहे जंहिंखे चइजे, उन लाइ घर में सही माहौल, सही ॻाल्हियूं, झगड़ा न करणु, इहे केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके पहिरियों असां ऋषि मुनि लिखी विया आहिनि कि भाई उन वक़्तु उनजे ॿार जे जेको पेट में ॿार आहे उनजो दिमाग़ विकसित थी रहियो आहे, उन ते उहे तरंगूं उहे असरु पवंदो आहे। हे मोबाइल जेके असां खणी घुमूं था इनजो असरु पवंदो आहे, असां छा था ॻाल्हायूं उनजो असरु पवंदो आहे। अभिमन्यु इनजो साक्षात उदाहरण आहे। अगरि तव्हां ॾिठो हूंदो कि चक्रव्यूह जेको उन तोड़ियईं, जंहिंजी उन कॾहिं सिख्या न वरिती पर तॾहिं बि उहा तोड़ियईं, पर उन खां ॿाहिरि निकिरण जो उनखे ख़बर न हुई, छो त उन वक़्तु उन माता खे निंड अची वई। त उहो इहे जेके पुंसवन संस्कार ओॾी महिल तव्हां वॾा असांजा वॾा घर में चवंदा आहिनि जेॾी महिल स्त्री गर्भवती हूंदी आहे उन वक़्तु घर में क्रूर मतिलबु ख़तरनाक भयंकर प्राणियुनि जा फोटो न लॻायो, देवताउनि जा लॻायो, महापुरुषनि जा लॻायो, शींहं वांगुरु संतान खणणी अथव त शींहं जा अहिड़ा फोटो लॻायो जंहिंसां उनजे वीचारधारा बि उहा ठहंदी, उहो ॿार ते असरु पवंदो। इहे पुंसवन 3 महीने में जेको संस्कार थींदो आहे। ऐं चोथों संस्कार जेको आहे, टियों आहे सीमंतोनयन, जंहिंखे असां सिंधीअ में तेल बुकी बि चवंदा आहियूं। इनखे सेटिस्फाइंग द विशेस ऑफ द प्रेग्नेंट मदर, उहो हिकु हंधि लिखियलु हो कि ओॾी महिल 7 महीने में असांजे जेका माउ आहे, गर्भवती स्त्री आहे, उहो जाम हिकु क्रुशियल जंहिंखे चइजे कि जाम अति संजीदो पीरियड हूंदो आहे स्त्रीअ जो। ओॾी महिल हुनजी मानसिक स्थिति, छाकाणि त गर्भ लॻभॻि तयारी थी चुको हुनजो मन हूंदो आहे, त ओॾी महिल जेके असांजूं माताऊं आहिनि जंहिंखे चइजे कि जेके इहे जेके माताऊं सौभाग्यवती माताऊं आहिनि उहे उनखे तिलक कंदियूं आहिनि, तेल हणंदियूं आहिनि। त इन जे पोयां जेकी सोच हुई कि उन माउ खे सामाजिक दृष्टिअ सां सुरक्षा प्रदान करणु कि असां तोसां गॾु आहियूं, तोखे जेको खपई जेॾी महिल जेका इच्छा हुजे उहा असां पूरी कंदासीं। छाकाणि त ओॾी महिल उनजी जेका बि इच्छा, तव्हां बि असां बि असांजे घर में जेके माताऊं हूंदियूं आहिनि ओॾी महिल गर्भवती जी स्थिति में, त इहो असांजा वॾा चवंदा आहिनि कि उनजी जेका इच्छा हुजे 7, 8, 9 महीने में असांखे पूरण करणु घुरिजे। त इन जो बि असांजे ॿार ते असरु पवंदो आहे। ऐं इहे ॻाल्हियूं अॻियां हली करे समाज में ॾिसणु मिलनि थियूं। अॼु तव्हां ॿाहिरि ॾिसंदव कि जाम पहिरां ॿार माउ पीउ खे नथा मञनि, उल्टियूं ॻाल्हियूं था चवनि, समाज लाइ अहितकर ॻाल्हियूं थी थियनि, जाम ॻाल्हियूं ॾिसण लाइ मिलनि थियूं। उनजे पुछां पोयां कारण इहे आहिनि। उन खां पोइ जेको चौथों आहे जात कर्म संस्कार जेको आहे उहो नाल छॾण वक़्तु, जीअं माउ जे पेट मां ॿारु निकिरंदो आहे त माउ जे पेट मां जॾहिं निकिरंदो आहे त उनजी नाभीअ सां नाल जुड़ियल हूंदी आहे। त नाल खे छेदन करण वक़्तु उन ॿार खे नाल छेदन खां पश्चात 2 बूंदियूं शुद्ध घी ऐं 6 बूंदियूं मध मतिलबु इहा माखी मिलाए करे ॿार खे चटायो वेंदो आहे। छाकाणि त उहो कफ वात पित्त उनजे ॿारु जीअं ॿाहिरि ईंदो आहे त उहो बिल्कुलु हिकु नए प्रकृतिअ में नए माहौल में ईंदो आहे, त उनखे उनजे लाइ थोरो सो बल शक्ति ॾियण लाइ सोन जे चमच सां, ईअं लिखियलु आहे, पर चांदीअ जे चमच सां या जहिड़ी स्थिति हुजे, अॼुकल्ह त दवाऊं चटायूं वेंदियूं आहिनि, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर उनमें जात कर्म में मुख्य स्थिति या मुख्य इहो हूंदो कि उन नाल छेदन वक़्तु उन ॿार खे उहो घी ऐं शुद्ध घी, पर उनजी मात्रा ईअं न कि ॿई मिलाए करे बराबरि कंदव त उहो ज़हर बि ठही वेंदो आहे। त उहे कंहिं आयुर्वेद या सही माण्हू खां पुछंदासीं त उहो सही मात्रा में चटाइणो आहे ऐं वधीक न।
त क्या चवंदा आहिनि कि उन सां हुनजो बल बुद्धि ऐं बल ऐं शक्ति मिलंदी थोरी, ऐं उन कफ वग़ैरह जेका थियण जी संभावना आहे उहा घटि थींदी। उन खां पोइ असांजे हिन में जेके छठी चवंदा आहियूं, जंहिंखे नामकरण सिंधियुनि में छठी चवंदा आहिनि, पर किथे यारहें ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, किथे 5 ॾींहुं मल्हाईंदा आहिनि मराठियुनि में या किथे बि। त छठी त नामकरण संस्कार जेको आहे उहो इन करे कि कुझु नालो त ॾियणु ज़रूरी आहे। ये जीवात्मा, ये शरीर जेसिताईं आहे, इनखे असांखे नालो ॾियणो पवंदो पुकारण लाइ। इहो बि हिकु सामाजिक दृष्टिअ सां, समाज विज्ञान के दृष्टि सां अनिवार्य। न त कंहिंजा नाला ई न हुजनि, पोइ कीअं असां पुकारींदासीं, कीअं उन्हनि जे लाइ जेके जेके ॻाल्हियूं चयल आहिनि या ॿुधायल आहिनि या करणियूं आहिनि उहे कीअं कंदासीं। इन करे नामकरण संस्कार। उन खां पोइ 3 महीने में निष्क्रमण, ही ॿार खे धीरे धीरे उहो प्रकृति में आयो आहे, समाज में आयो आहे, त घर खां ॿाहिरि कढी सूरज जो दर्शन कराइण ऐं चंद्रमा जो दर्शन कराइण ऐं उनखे धीरे धीरे प्रकृतिअ सां जोड़ण, जीअं उहो पाण प्रकृतिअ सां हिक तरफ़ा जुड़ी करे नए ढंग सां जीवन जीअण चालू करे ऐं अॻियां वधे। त इहे ॻाल्हियूं जाम वैज्ञानिक दृष्टि सां बि आहिनि। मां सम्झां थो मूंखे जेतिरो टाइम या समय साईंअ ॾिनो हुयो रतन चावला साहब, उहो ॻाल्हियूं त मां जाम ॻाल्हाए सघंदो आहियां तव्हांजी कृपा सां, छाकाणि त टीचर आहियां त घटि में घटि 4 कलाक त रोज़ु ऑनलाइन थो ॻाल्हायां। त तव्हां सर मूंखे वक़्तु ॾिनो, मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी सर, धन्यवाद सर। जो जेको उद्दिष्ट आहे छा आहे, सभु ॼणा फास्ट कमु कनि था। असांखे जेके पंहिंजे समाज लाइ या जेके असांखे असांजा बुज़ुर्ग संस्कार ॾेई विया आहिनि, उन संस्कारनि मथां असांजो ध्यानु ई नथो वञे। हल हला हाणे त माना चवणु न खपे, सभु असांजी भेनरूं धीअरूं भई थोरो बि सूर उन्हनि खे सहन ई नथो थिए, भई कर ऑपरेशन। अरे भई त ऑपरेशन छो था कयो? उनजो जेको ओरिजिनल द्वार आहे, उन द्वार जे द्वारे ई अचणु खपे। उन द्वार जे द्वारे अचण में ई उनजा ॾींहं पूरा थींदा आहिनि। त इहे बि हिकु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके माण्हू इग्नोर था कनि। वरी उन खां पोइ माउ पीउ गांव में था रहनि, ॿार अची शहर में शादियूं था कनि, उते उन्हनि जा ॿार थियनि था, उते न तेल बुकी थींदी आहे न छा थींदी आहे। आई बि त मम्मी भेण केरु आई त तिर थोरो ईअं सुगुन करे हली वेंदा आहिनि। अना जेको संस्कार असांजे झूने ज़माने में या महाभारत में ॿुधायो त कीअं अर्जुन जे पुटु अभिमन्यु खे भई कीअं उहो चक्रो टोड़णो आहे, त मूं उन पेट जे अंदरि रही करे ॿुधई। त इहे सभु ॻाल्हियूं रहिजी थियूं वञनि। असांजो मेन उद्देश्य इहो ई हो त असां भई इहे सभु ॻाल्हियूं हिन वेबिनार, हिन कोविड-19 जे करे असांखे हिकु भॻवान सुठी चांस ॾिनी आहे त पंहिंजे पाण में ॻंढिजूं, पंहिंजे पाण में जेके असां वटि जानकारियूं आहिनि उहे जानकारियूं असां पंहिंजे पाण में विराए करे ऐं उनखे वधाए करे ऐं उनजे मथां हलूं। त तव्हां बि एकदमि सुठो मस्तु, माना हिन मां चङियूं ॻाल्हियूं मूंखे बि ख़बर कान हुयूं। त तव्हांजो बि मोटन जी धन्यवाद। मां हाणे